बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेका बि न्यूज़ जे तरफ़ां जेकाबाद जे अंदरि ऐं पूरे हिन एरिया जे आवाम जे मसाइल जी निशानदेही करण ते मां उनखे मुबारकबाद पेश कयां थो। हिकु ख़ला महसूस थी रहियो हो अहिड़े चैनल जो जेको हितां जे आवाम जी नुमाइंदगी करे, हितां जी सियासी समाजी धुरियुनि जो जेको मौक़िफ़ आहे उहो आवाम ताईं पहुचाइण में मदद करे। आवाम के जेके मसला दरपेश आहिनि उन सिलसिले जे अंदरि जेकब न्यूज़ जूं जेके काविशूं आहिनि मां उनखे ख़राज तहसीन पेश कयां थो। रमज़ान ट्रांसमिशन हुजे माह मुबारक रमज़ान जे हवाले सां, या करंट अफेयर जेके आहिनि उन जे हवाले सां, या इलाइक़े जूं जेकियूं ख़बरूं आहिनि, छो त क़ौमी सतह जा जेके चैनल आहिनि उन में इलाइक़े जे जेके मसला आहिनि उन्हनि खे सही तरह सां उजागर नथो कयो वञे ऐं हिकिड़ी कमी महसूस थिए थी, हिकिड़ो ख़ला महसूस थिए थो आवाम खे। मां सम्झां थो त इन कोशिश ते तव्हांजी पूरी टीम खे मां मुबारकबाद पेश कयां थो ऐं मां उमीद कयां थो त इंशाअल्लाह जेकब न्यूज़ हितां जे आवाम जो तर्जुमान वाक़ई थींदो ऐं आवाम जे मसइलनि खे उजागर कंदो। ऐं मां उमीद कयां थो त आवाम जे तरफ़ां ऐं हितां जी सियासी धुरियुनि जे तरफ़ां जेकी अव्हां जी जिदोजहद आहे असांजो मुकमल अव्हां सां साथ हूंदो ऐं मां अव्हां जी कामयाबी जे लाइ दुआगो आहियां।